अस्सलाम वालेकुम स्टूडेंट, आई होप तव्हां बिल्कुलु ठीकु हूंदा। अॼु असां पंहिंजो पढ़ंदासीं। ही तव्हांखे तस्वीर में छा नज़र अची रहियो आहे? व्हाट इज दिस? दिस इज़ कॉल्ड स्क्वायरल। स्क्वायरल सिंधीअ में हिनखे नोरेड़ो चवंदा आहियूं ऐं उर्दूअ में हिनखे गुलहरी चवंदा आहियूं। असांजो ही पोयम आहे ट्रांसलेटेड ऑफ अलामा इक़बाल्स पोयम पहाड़ एंड गुलहरी। अलामा इक़बाल जो हिकिड़ो पोयम आहे पहाड़ ऐं गुलहरी, उनजी इंग्लिश ट्रांसलेशन कई वई आहे। फर्स्ट ऑफ ऑल तव्हां ही ॾिसो, ही असांजा कुझु वर्ड मीनिंग आहिनि जेके थोरा डिफ़िकल्ट हुया, बाक़ी त तव्हांखे अची वेंदा। फर्स्ट असां जेको आहे स्प्लेंडर, शान शौकत, ग्रेंजर अज़मत, श्रूड होशियार, इनसिग्निफिकेंट गैर अहम, पॉज माना हिकिड़ो ढंग हुजे, हिकु तरीक़ो हुजे, एक्सपेल ख़ारिज करणु, काई शइ ॿाहिरि कढणु, पेटिल माना मुगेरी, मुङ जेके हूंदा आहिनि उहे छिलकनि वारा, ऑमनीपोटेंस माना हिकु सभ खां वॾी ताक़त हुजे, वधीक हुजे, ज़ाहिर आहे उहा कंहिंजी आहे हिन दुनिया में, उहा असांजे कुदरत जी अल्लाह ताला जी ताक़त आहे। हाणे हिन जा छा वर्ड मीनिंग आहिनि ऐं ही तव्हांखे मदद कंदा त तव्हां लेसन खे कहिड़े वे सां पढ़ी सघो था। ठीकु आहे।